ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 9/8/2026। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइस कोर्स 2/3/2011। मास्टर सर्वशक्तिवान जी सुमान जी सीट ते रही हिकु ॿ खे उमंग उत्साह दिलाईंदे सहयोगी ठही व्यर्थ संकल्पनि जे अक जे फूल अर्पण करे नंबर 1 इनाम वठो। अॼु तव्हां सभी ॿिया चारों ओर जे अॼु तव्हां सभी ऐं साथ में चारों ओर जे सर्व वारा अमृत वेले खां वठी करे वॾी स्नेह भरी मुबारक पंहिंजे प्रेम ऐं ख़ुशी जी ॾियनि था। त बाप बि तव्हां सभी सिकियल जे ॿारनि खे हिन जयंती जी मुबारक ॾियणु आहिनि। हिकु हिकु ॿार बाप जे लाइ अति प्यारो दिलि जो दुलारो आहे। त बाप दादा पंहिंजी ॿाहनि जी माला सां तव्हां सभिनि खे मुबारक ॾियनि था। बाप दादा ॾिसनि था तव्हां त साम्हूं मुबारक ॾियो था वठो था, लेकिन चारों ओर जे ॿार कई स्थाननि में मुबारक ॾियनि था ऐं बाप बि देश विदेश सभु तरफ़ जे ॿारनि खे अति स्नेह पूर्वक मुबारक ॾियनि था। बाप दादा ॾिसनि था हर ॿार ख़ुशनुमा सूरत सां प्यार जे सागर में लहराए थो। बाप खे ख़ुशी आहे कि बाप अकेलो न ईंदो आहे, ॿारनि सां गॾु ई ईंदा आहिनि। छो जे बाप ईंदा ई आहिनि यज्ञ रचण, त यज्ञ में केरु हूंदो आहे? ब्रह्मण। हिन करे बाप अकेला न ईंदा आहिनि, लेकिन ॿारनि जे साथ आहिनि। श्री ये जयंती सभु जयंतियुनि सां वंडरफुल आहे। सॼे कल्प में ये हिकु जयंती आहे जो बाप ऐं ॿारनि खे साथ में जन्म थींदो आहे। हिन करे हिन जयंती खे चइबो आहे हीरे तुल्य जयंती। बाबा बि विशेष आदि रत्न ॿारनि खे विशेष मुबारक ॾींदा आहिनि। त तव्हां सभी अॼु मुबारक ॾियण आया आहियो, वठण आया आहियो। बाबा जो चइणो ई आहे साथ रहींदासीं, साथ उड़ंदासीं, साथ ईंदासीं ऐं ब्रह्मा बाप सां गॾु राज्य कंदासीं। साथ रहण जो फ़ाइदो आहे, तव्हां बि छा चईंदा आहियो? असां बि जिते बाप आहे उते साथ हूंदासीं। इहा आहे ॿारनि जो बाप सां, बाप जो ॿारनि सां वाइदो। काथे बि शरीर द्वारा रहंदे लेकिन दिलि में सदा बाप साथ हुजे। हिन करे बाप खे दिलाराम चईंदा आहियूं। हिते यादगार बि दिलाराम दिलवाड़ा मंदिर आहे। त सभिनि जे दिलि में साथ में दिलाराम आहे न। ऐं बाप सदा ॿारनि खे चईंदा आहिनि कॾहिं बि अकेलो न ठहिणो आहे, सदा साथ आहियूं, साथ रहणो ई आहे। अकेला हूंदव त माया पंहिंजो चांस वठी वठंदी ऐं साथ आहियो त स्वयं लाइट हाउस साथ आहे। उन्हनि जे अॻियां माया दूर सां ई भॼी वेंदी आहे, नज़दीक बि न अची सघंदी आहे। हिन करे ॿारनि जो बाप सां, बाप जो ॿारनि सां सदा साथ जो वाइदो आहे। तव्हां सभिनि जो वाइदो आहे न, साथ आहियूं, साथ रहंदासीं। सुठो लॻंदो आहे न साथ में? हा, भले हथ उठायो। बाप दादा बि ॾिठो आहे हर ॿार अमृत वेलो बाप सां ॾाढो दिलि जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। वैसे त समय न मिलंदो आहे, लेकिन अमृत वेले हर हिकु ॾाढी मिठी मिठी दिलि जी ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं बाप बि हर हिकु ॿार जी दिलि जी ॻाल्हियूं ॿुधी करे सभु ॻाल्हियुनि जो उत्तर बि ॾींदा आहिनि। सभिनि खे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे कि असां दिलि सां चईंदा आहियूं मुंहिंजो बाबा, त बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि, हुज़ूर हाज़िर थी वेंदो आहे। हिन करे सिर्फ़ु दिलि जी ॻाल्हि आहे, ॿियो कुझु करण जी ज़रूरत न आहे। दिलि सां चओ मुंहिंजो बाबा, हुज़ूर हाज़िर। त चारों ओर जे बाप दादा जे कोननि में मिठो गीत वॼे थो। कहिड़ो गीत? मुंहिंजो बाबा, प्यारो बाबा, मिठो बाबा। ऐं बाप दादा बि ॿारनि जी स्नेह में समायल हुया।
समायल आहिनि। हाणे बाप दादा पंहिंजे स्नेह जे दिव्य कर्तव्य खे ॾिसी चईंदा आहिनि कि पंहिंजे भक्त उहे बि कम बुद्धि वारा न आहिनि। तव्हांजे स्नेह जे दिव्य कर्तव्य खे ॾिसी चईंदा आहिनि कि तव्हांजा भक्त उहे बि घटि बुद्धि वारा न आहिनि। उन्हनि बि तव्हांजो यादगार कॉपी ॾाढी सुठी ठाती आहे। द्वापर में आया पहिरियों जन्म वैसे भी सतो प्रधान हूंदो आहे। शिव जी परमधाम सां ईंदा आहिनि न त भक्तनि जी तरफ़ बि अॼु दृष्टि वई त कॉपी ॾाढी वंडरफुल कंदा आहिनि। शिव जी तव्हांजे शुरू वारा विशेष भक्त जीअं तव्हांजो प्रैक्टिकल कर्म आहे न वैसे ई उन्हनि जो बि यादगार जी कॉपी सुठी ठाही आहे। लेकिन तव्हांजो प्रैक्टिकल आहे उन्हनि जो यादगार आहे। जीअं तव्हां विर्तु वरितो, कहिड़ो विर्तु वरितो, पवित्रता जो विर्तु वरितो न त उहे बि विर्तु वरिता आहिनि, विर्त जी कॉपी कई आहे। लेकिन तव्हांजो विर्तु हिकु जन्म में वठण सां अनेक जन्म उहो विर्तु हलंदो आहे। असां हिन जन्म जो विर्तु वरितो आहे उहो अनेक जन्मनि ताईं उनजो फल मिलंदो आहे। विर्तु हलंदो आहे उहो हिकु ॾींहं जे लाइ पवित्र रहंदा आहिनि, खान पान बि शुद्ध रखंदा आहिनि। तव्हांजे 21 जन्मनि जो विर्तु आहे उन्हनि जो अल्पकाल जे लाइ आहे। ईअं ई जागरण तव्हां रोशनी में आयो त सॼे विश्व जे अंदरि अंधकार मिटायो। अधु कल्प अंधकार अची न सघंदो आहे, मन जो अंधकार मिटायो। ॿाहिरि प्रकृति जो दुख उहो अंधकार मिटायो। उहो बि कॉपी कई आहे। जागरण कंदा आहिनि ऐं ॻाल्हि तव्हां बाप जे मथां ॿी ॻाल्हि आहे, बाप जे मथां तव्हां बलिहारी वेंदा आहियो, बलि चढ़ंदा आहियो न, पूरा सरेंडर थिया आहियो त उन्हनि बि कॉपी कई आहे। लेकिन पंहिंजे खे न कंदा आहिनि, उहो बलि न चढ़ंदा आहिनि, कंहिंखे चढ़ाईंदा आहिनि। ॼाणंदा आहियो न बकरे खे चढ़ाईंदा आहिनि, बकरे खे छो चढ़ाईंदा आहिनि, ॿियो कंहिंखे छो न ढूंढियो आहे। सभु हसनि था। ॼाणंदा आहियो त बाबा तव्हां ॿारनि खे बार इशारो ॾींदा आहिनि, मांपन छॾे निमित भाव धारण करो त उन्हनि बि बकरे खे ढूंढियो आहे। शिव जी उहो बि मैं कंदो आहे त भक्तनि जी बुद्धि कमाल आहे न। तव्हांजा भक्त आहिनि न, बाबा जा तव्हांजा भक्त आहिनि। इन करे बाप तव्हांजे भक्तनि खे बि सची दिलि सां बाप तव्हांजे भक्तनि खे बि जो सची दिलि सां भक्ति कंदा आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु भक्ति जो फल ॾींदा आहिनि। उहे बि सदा सचा ऐं सात्विक रहंदा आहिनि। ख़ुशि रहंदा आहिनि, दुख में दुखी न थींदा आहिनि। शिव जी भक्ति सची दिलि सां कंदा आहिनि त बाबा बि अॼुकल्ह तव्हां ॿारनि खे इहे ई इशारो ॾींदा आहिनि कि मैपन न लाहियो, मां जो चईंदो आहे उहो ई थिए, मां ई ठीकु कंदो आहे, उहो ई थियणो खपे। इहे मां हिकु साधारण आहे, मां शरीरधारी आहियां, मां देहधारी आहियां त हिकु आहे साधारण मां, ॿियो आहे महीन मां। उन में बाप जी देन खे बि मां कयो, मां चयो, मां कंदो आहियां। बाप जी विशेषता में बि मापन अची वेंदो, ज्ञान जी समझ विशेषता जी समझ उन में बि महीन मापन अची वेंदो आहे त बाबा इशारो ॾींदा आहिनि कि मां मुंहिंजो सदा मुंहिंजो बाबा हुन तरफ़ दिलि जो लॻाव हुजे। हद जो मुंहिंजो नाम शान इन खे समाप्त करे मां बाबा जो आहियां, बाबा मुंहिंजा आहिनि। सदा उन्हनि तरफ़ दिलि लॻाव हुजे, बाबा जी तरफ़। भॻवानु मुंहिंजो थी वियो, ॿियो छा खपे। त हिकु आहे साधारण मुंहिंजो, हिकु आहे महीन मुंहिंजो।
उहो महीन मुंहिंजो मैलो करे छॾियो आहे ऐं मुंहिंजो बाबा मालामाल करे ॾींदो। त अॼु बर्थडे मल्हाइण आया आहिनि, पंहिंजो बि बर्थडे मल्हाइण आया आहिनि। बाप ॿारनि जे बिना कुझु न कंदा आहिनि, इन करे अॼु बाप ॿारनि जे जनम उत्सव जी मुबारक ॾियण आया आहिनि। उहो मुंहिंजो ॿारु, वाह बाबा मुबारक ॾियण आया आहिनि, वाह मुंहिंजा ॿार, वाह। हाणे हिकु ॻाल्हि चवां, तयारु आहियो? चवां करिणो पवंदो, हथ उठायो, कंदव डबल फॉर्नस, कंदव टीचर्स, कंदव अच्छा जो अॼु बाप दादा, त अॼु बाप दादा जे यादगार में, शिव परमात्मा जे यादगार में अक जा फूल चढ़ाईंदा आहिनि, गुलाब जा न, कोई फूल न चढ़ाईंदा आहिनि, अक जा फूल चढ़ाईंदा आहिनि। त अॼु बाप दादा तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि अर्पण, त अॼु बाप दादा तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि अर्पण करो, उहो होमवर्क ॾियणु चाहींदा आहिनि। तयारु आहियो? अच्छा, इहे त ॿारनि खे बाप जो ॾाढो सुठो लॻंदो आहे, हाजी सभु कंदा आहिनि। त अॼु बर्थडे ते बाप जी संकल्प आहे कि सभई हिकु ॿिए खे उमंग उत्साह दिलाईंदे हुए, हिकु ॿिए खे जे सहयोगी ठाहींदे हुए व्यर्थ संकल्पनि जो अक जो फूल अर्पण करो। व्यर्थ संकल्प न करिणो आहे, न ॿुधणो आहे, न संग में अची करे व्यर्थ संकल्पनि जे संग जो रंग लॻाइणो आहे। छो कि व्यर्थ संकल्प जिते हूंदा उते यादि जे संकल्प, ज्ञान जे मधुर बोल, जेके मुरली चईंदा आहियूं, उहा शुद्ध संकल्प स्मृति में न रहंदो है न। छो कि फालतू संकल्प हूंदा कंहिंजो बि कोई यूज़ न आहे उन संकल्पनि जो। ऐं कई बार जंहिं समय जो तव्हां कमु करो था उन समय इहो करिणो आहे, इहो करिणो आहे, उनजो संकल्प न आहे। जॾहिं उनजो समय हूंदो तॾहिं रोटी ठही वेंदी, झाड़ू पोछो थी वेंदो, फलानो फलानो थी वेंदो है न। मुरली ॿुधंदे समय, पढ़ंदे समय तव्हांखे संकल्प अचे थो झाड़ू पोछो करिणो आहे, हिते ईअं करंदासीं, हिते ईअं कंदासीं, ईअं न है न। त बाबा असांखे चवनि था कि व्यर्थ संकल्पनि जी संग जो रंग लॻाइणो आहे। अगरि लॻंदो त ज्ञान जे मदर बोल, जेके मुरली चईंदा आहियूं, उहे शुद्ध संकल्प स्मृति में न रहंदा। चाहे मुरली ॿुधंदा बि आहियो, पढ़ंदा बि आहियो, उहो त आवश्यक आहे, ब्राह्मणनि जो नियम आहे, लेकिन ॿुधण ताईं रहिजी वेंदी, मन में मनन न हलंदो। सोचंदो, चईंदो अॼु जी मुरली ॾाढी सुठी हुई, सोचो था छा हुई, वरदान बि ॾाढो सुठो आहे, लेकिन यादि अची वञे उहो न थींदो आहे। व्यर्थ संकल्प मन बुद्धि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदा आहिनि। पतो आहे तव्हांखे छा चईंदा आहिनि बाप जे अॻियां, बाबा इंट्रस्टेड समाचार त ॿुधणो खपे न, नॉलेजफुल ठहिणो हूंदो आहे, लेकिन व्यर्थ ॻाल्हियूं पद जी प्राप्ति में नुक़सान करे ॾींदियूं। त छा तव्हां सभई व्यर्थ संकल्प जो बाप सां वाइदो कंदा आहियो? तव्हां चईंदा असां त न चाहींदा आहियूं, लेकिन उहो अची वेंदा आहिनि, चाहींदा न आहियूं लेकिन अची वेंदा आहिनि। त बाप खे दृढ़ संकल्प सां ॾियणो आहे न, पहिरियों ॾियणु ईंदो आहे, बाबा खे ॾिनो आहे। ॾी हुई चीज अगरि तव्हां वटि वापसि बि अचे त छा रखंदव कि वापसि कंदव? अगरि ॾी हुई चीज तव्हां पंहिंजे वटि रखंदव त तव्हांजो टाइटल छा हूंदो? जो बाप जो हिकु बार पंहिंजी रुचि सां, दृढ़ता सां ॾेई छॾो, है न। चेक करो, बार बार ॾी हुई चीज़ असां वटि वापसि त न आई। असां मुरली ॿुधूं था, पढ़ूं था, त असांजी जॾहिं ॿुधंदा आहियूं शब्द त उन्हनि जा ई मनन चिंतन हलंदो रहे, बुद्धि बाप तरफ़ कि बाबा असांखे ॻाल्हियूं चवनि था ऐं ॻाल्हियुनि जो मनन चिंतन हलंदो रहे, तॾहिं उहो बुद्धि में वेहींदी। बाबा खे असां व्यर्थ संकल्प ॾेई छॾिया, अगरि अची विया त उनखे वठिणो खपे या वापसि ॾियणो खपे?
त रोज़ आराम खां पहिरियों आराम बाद में कजो। पहिरियों चेक करो अॼु सॼे ॾींहुं कोई बि व्यर्थ संकल्प आयो कयो न, ॾी हुई चीज़ वापसि त न वरिती न। त अॼु बर्थडे जी सौगात ॾियण जी हिमत आहे न, हिमत आहे हथ ठाहे, हिमत आहे न। त जो अॼु हिमत आहे उते बाप दादा बि तव्हांखे सौगात ॾींदा आहिनि। तव्हां दिलि सां चइणो आहे मुंहिंजो बाबा दयालू कृपालू बाबा तव्हां इहा चीज़ वठी वठो। असांखे छा चइणो आहे दिलि सां, मुंहिंजो बाबा दयालू कृपालू बाबा तव्हां इहा व्यर्थ संकल्पनि जी चीज़ वठी वठो। अगरि दिलि सां चईंदा त बाबा एक्स्ट्रा गिफ्ट ॾींदा, छो जो हिमत तव्हांजी एक्स्ट्रा मदद बाप जी मिलंदी आहे। जिते हिमत आहे उते बाप जी मदद अवश्य आहे। इहो त अनुभव कयो आहे न, दिलि सां चओ। बाबा खे बि लॻणो खपे कि हा ॿारु इहे छॾणु चाहींदो आहे त बाबा बि एक्स्ट्रा मदद ॾींदा। जिते हिमत आहे उते बाप जी मदद अवश्य आहे। इहो त अनुभव कयो आहे न, श्री बाबा काफ़ी समय सां सूचना ॾियनि था कि हाणे तीव्र पुरुषार्थ जो रास्तो आहे। 3 बिंदी लॻाइण, बिंदु आहे बाप बिंदु खे यादि करिणो आहे, बीती खे बिंदु लॻाइणो आहे, फुल स्टॉप बिंदु आहे न, जेके बाप दादा चईंदा आहिनि मनन करो, बिंदु ठाहिणो आहे, बिंदु खे ॾिसणो आहे, बिंदु ठही बिंदु बाप खे ॾिसणो ऐं हर हिकु ॻाल्हि ते बिंदी लॻाइणो। ॾिसो इहो मौक़ो केॾो सुहावनो समय आहे जो कि पूरे कल्प में असांखे न मिलणो आहे कि असां बिंदु ठही बिंदु बाप खे बिंदुनि जे घर में यादि करूं। हिते बि यादि करूं बाबा सां गॾु, लेकिन उहो जो आहे न कि असां आत्मा परम धाम निवासी, हिकदमि परम धाम जीअं बुद्धि ओॾे हली वेंदी आहे, जीअं सूर्य चांद तारा इहे सृष्टि नज़र ई नथी अचे, बसि बिंदु बाप बिंदु घर बिंदु मां आत्मा। इहे समय वापसि न 5000 साल पोइ ईंदो ऐं इहे हिन जो अनुभव असां तॾहिं करे सघंदासीं तॾहिं असां ॿियनि ॻाल्हियुनि खे बिंदु लॻाईंदासीं। त बाबा चवनि था बिंदु आयो, बाप बि बिंदु खे यादि करणु, बाप बिंदु खे यादि करिणो आहे, बीती खे बिंदु लॻाइणो आहे, फुल स्टॉप बिंदु आहे। जेके बाप दादा चईंदा आहिनि मनन करो, बिंदु ठाहिणो आहे, बिंदु ॾिसणो आहे, बिंदु लॻाइणो आहे। हिन करे बिंदु जो ॾाढो महत्व आहे। अॼु जे ज़माने में बिंदु जो महत्व आहे। ॾिसो पैसा गिनती कंदा आहिनि, अॼुकल्ह सभिनि जो प्यारु आहे, सभिनि खां जास्ती कंहिंसां आहे, पैसे सां। त पैसो वधंदो कीअं आहे, बिंदु लॻाईंदा वञो, 10 खे बिंदु लॻायो 100 थी वेंदो, ॿियो बिंदु लॻायो 1000 थी वेंदो। त बिंदु जो महत्व आहे। जेतिरो जेतिरो असां ॻाल्हियुनि खे बिंदी लॻाईंदे वेंदे बाबा खे यादि कंदा वेंदासीं, ओतिरी असांजी कमाई थींदी वेंदी है न। त असली बिंदु कहिड़ो आहे इहो भुलिजी विया आहिनि। त अॼु बाबा खे जनमॾींहं जी सौगात ॾिनी दिलि सां, छो छा त न कंदा न, कीअं करूं छा करूं, इहा कंहिं जी भाषा ख़राबु आहे। छो करां कीअं करां, छो छा कंहिंखे न करिणो आहे। त सौगात ॾियण लाइ ख़ुशी ख़ुशी सां हथ उठायो, या संगठन में मजबूरी सां, छोकी मजबूरी सां करण वारनि खे सदा न हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं हूंदा आहिनि। दिलि सां करण वारा करिणो ई आहे, ठाहिणो ई आहे, सौगात ॾिनी ॾियणी आहे। अहिड़ो ख़ुशी ख़ुशी सां संकल्प कंदव त तव्हां सर्वशक्तिवान बाप जा ॿार मास्टर सर्वशक्तिवान जे लाइ छा वॾी ॻाल्हि। दिलि सां करण वारा करिणो ई आहे, ठाहिणो ई आहे, सौगात ॾेई छॾी ॾियणी आहे। बसि अॼु खां फालतू संकल्प न कंदासीं।
त तव्हां सर्वशक्तिवान जा ॿार मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां छा वॾी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां ख़ुशी ख़ुशी सां कंदा, सीट ते रहणो आहे, मास्टर सर्वशक्तिवान जी सीट ते सदा सेट रहणो आहे, भुलिजणो न आहे। सुमान आहे न इहा बि असांजो। स्थापना पंहिंजो सुमान पंहिंजो छॾे न ॾियो। सुमान जे पुठियां त लड़ंदा आहिनि, त इन जे लाइ अॼु बाप जो प्यारु आयो, बाप खे प्यारु आयो कि नंढी सी ॻाल्हियुनि में पंहिंजो सुमान, परमात्मा द्वारा मिलियो इहो सुमान, माण्हुनि द्वारा मिलियो इहो सुमान, उन में बि केतिरो नशो रहंदो आहे। ये परमात्मा द्वारा सुमान मिलियो, मास्टर सर्वशक्तिवान, त चाहे उहो करे सघंदा आहिनि, जो चाहे उहो करे सघंदा आहिनि। त भॻवानु असांखे चवनि था कि तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो। माण्हुनि खे टाइटल मिलंदो आहे कि मुंहिंजी मम्मी आहे, मुंहिंजो पापा आहे, मुंहिंजी ससु आहे न। ससु खे केॾो अभिमान हूंदो आहे कि मां ससु आहियां, है न। विकारी पतिनि खे केॾो सुमान हूंदो आहे। त हिते बाबा असांखे चवनि था कि तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो, त कहिड़ो नशो हुजणो खपे। परमात्मा द्वारा सुमान मिलियो, मास्टर सर्वशक्तिवान, जो चाहे उहो करे सघंदा आहियो। आहे न हिमत, कंध हिलायो, हथ न हिलायो, कंध हिलायो। हिमत आहे न टीचर्स, तव्हांखे करिणो पवंदो, ध्यानु ॾियणो पवंदो। तव्हां कंदव, अटेंशन दिलाए करे कराईंदव, निमित आहियो न। पोइ ॾिसंदव कहिड़ो क्लास नंबर वठंदो, पोइ सुठो इनाम ॾींदासीं। कहिड़ो इनाम ॾींदव उहो न ॿुधाईंदा बाबा, बढ़िया इनाम ॾींदासीं। क्लास टू क्लास कोशिशि करिणो आहे, ईअं न हिकु कई न, मेजॉरिटी कर। त बाप दादा खे हिकु ॿारनि जे प्रति प्यारु अचे थो कि नंबर 1 में आया, 2 में बि न। पहिरीं राज गद्दी ते न वेंदा, तख़्त ते त छुजी ॿ ई वेंदा न, लेकिन पहिरीं राजधानी, पहिरें राजघराने जे संबंध में ईंदा। 2 नंबर में त थी आहे न, लेकिन राज्य करिणो आहे न, राज्य अधिकारी ठहिणो आहे, त पहिरियों राज्य में अचनि। त बाप दादा जो इहो ई ॿारनि सां प्यारु आहे कि हिकु ॿार कोई न कोई विशेषता में नंबर 1 अचे। नंबर 1 न, नंबर 1 अचे। आहे उमंग, नंबर 1 में अचिणो ई आहे, जो मिले सो सुठो, अच्छा न आहे। बाबा जी आशा आहे हिकु ॿार कोई न कोई कमाल में नंबर 1 बने। चारों सब्जेक्ट आहे न, कोई न कोई सब्जेक्ट में नंबर 1 ठहिणो ई आहे। ये अंडरलाइन करो। चलो ज़्यादा मेहनत न कंदा आहिनि, कोई न कोई सब्जेक्ट में नंबर 1 वञो, ये त सहज आहे न। बाक़ी अॼु जे ॾींहुं अमृत वेलो हिकु ॿारनि खे बि मिलन मल्हाइनि पिया। वॾो ख़ुशनुमा, ख़ुशी सां हंसंदो उहो ख़ुशनुमा चहिरो ॾेखारे में ॾिए पियो। ऐं बाबा भी हर ॿार खे सदा उड़ती कला जो वरदान ॾियनि पिया। चलती कला न, सदा उड़ती कला। त बाप दादा जी ये वरदान, बाप दादा जो यादि रखंदो कि मां सदा उड़ती कला वारी आत्मा आहियां। बाप दादा तव्हांजे ऐं पंहिंजे जयंती ते छा वरदान ॾिनई? उड़ती कला भव। ऐं गिफ्ट छा वरितई बाबा? व्यर्थ संकल्प। पंहिंजी बि सॼे ॾींहुं शिवरात्रि उत्सव दिलि सां मल्हायो न, त सभी सुठे ते सुठा आहियो, सुठा रहंदा, सुठे ते सुठो राज्य पद प्राप्त कंदा। हाणे सुठो आहे न, बाबा त सुठो ई ॾिसंदा आहिनि। अच्छा चारों जी चाहे सम्मुख वेठा, चाहे पंहिंजे स्थान ते वेठे मल्हाइनि था, सभिनि खे बाप दादा बि ॾिसी करे हर्षित थियनि था। ऐं ॿार बि बाप जो मिलन ॾिसी ख़ुशि था थियनि। लेकिन अॼु जो संकल्प रखिणो, सदा ख़ुशि आहे, कॾहिं कॾहिं वारो न, सदा ख़ुशि। कोई बि ॾिसे तव्हांजे चहिरे खे ॾिसी सोचे कि ये ॾाढो भाग्यवान आत्मा ॾेखारे में ॾिए थी।
त एतिरो ख़ुशी में कॾहिं रही सघंदा आहियूं जॾहिं असांखे सदा स्मृति में रहे कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, है न। सर्व संबंधनि बि बाबा सां जो असां अनुभव कया आहिनि उहे बि असां यादि करूं त सदा ख़ुशि रहंदासीं। हुनजे अॻियां दुनिया में आहे छा, है न। त हुन स्मृति में रहंदव कि मूंखे छा प्राप्त थियो आहे। त अप्राप्त कोई वस्तु आहे ई न, अप्राप्त कोई वस्तु आहे न त दुख आहे ई न। सर्व संबंध बाबा सां जो अनुभव कया आहिनि त असांजो सर्व संबंधी असांजो पीउ बि आहे, फ्रेंड बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे, साजन बि आहे, डॉक्टर बि आहे, त सभु टेक केयर बि आहे। त सभु संबंध असां माण्हुनि खे बि छा खपे, माउ पीउ भाउ भेण संबंधनि में, त उहो असांजो सर्व संबंधी आहे। हुन सां सभु ज्ञान गुण शक्तियूं मिलियूं आहिनि। त अप्राप्त न कोई वस्तु, अप्राप्त न कोई संबंध थी वियो। कॾहिं कॾहिं वारो न, सदा ख़ुशि। कोई बि ॾिसे तव्हांजे चहिरे खे त सोचे ही ॾाढो भाग्यवान आत्मा ॾेखारे मिले थी, पंहिंजो भाग्य चलन ऐं चहिरे सां ॾेखारे मिले। ईअं न सिर्फ़ु मन में ॾाढो आहे, न, तव्हांजो भाग्यवान चहिरो, ख़ुशनुमा चहिरो ॿियनि खे परिचय कराए, चहिरो माण्हुनि खे ॿुधाए, मतिलबु चहिरो ॻाल्हाए, तव्हांजो चहिरो सर्विस करे बाबा ताईं लाए, हुननि खे बाबा ताईं लाए। ख़ुशनुमा रहणो आहे, इहे बि सेवा जो साधन आहे। त चारों ओर ॿारनि खे तव्हांजे बि बर्थडे जी पदम गुणा मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। अच्छा, ओम शांति। वरदाना, संशय जे संकल्प खे समाप्त करे माया जी ठहिण वारा विजयी रतन ठहो। कॾहिं बि पहिरों सां ई संशय जो संकल्प उत्पन्न न थिए कि न मालूम असां फेल थी वेंदासीं। संशय बुद्धि थियण सां ई हार थींदी आहे। इन करे सदा इहो संकल्प हुजे कि असां विजय प्राप्त करे ई ॾेखारींदासीं। विजय त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। ईअं अहिड़े अधिकारी ठही करे कर्म करण सां विजय अर्थात सफलता जो अधिकार अवश्य प्राप्त थींदो। ये विजय त असांजी आहे ई, है न। त अहिड़ो अगरि असां अधिकारी ठही करे कर्म कंदव, करण सां विजय अर्थात सफलता जो अधिकार अवश्य प्राप्त थींदो। ऐं इहो संकल्प हुजे कि असां विजय प्राप्त करे करे ॾेखारींदासीं। तॾहिं असांजी विजय थींदी। हिन सां विजयी रतन ठही वेंदा। त सदा छा यादि रखो कि मां विजयी आत्मा आहियां। इन करे मास्टर नॉलेज जे मुख सां नामालूम शब्द न निकिरणु खपनि। न, मां त विजयी आत्मा आहियां। स्लोगन आहे, रहम जी भावना सहज जी निमित भाव इमर्श कंदी आहे। अगरि असांखे रहम ईंदो न, अगरि कोई ॾिसो दुखी आहे, अगरि तव्हांखे रहम अचे थो हुनजे मथां, त तव्हां ख़ुदि खे निमित सम्झी करे हुनजी शेवा कंदा। अगरि तव्हां में रहम न आहे त तव्हां हुनजी शेवा ई न कंदा। चवंदा मुंहिंजो छा मतिलबु। पर असां रहम भाव इमर्श ईंदो माण्हुनि जे प्रति, तॾहिं असांखे रहम भावना सहज ई निमित भाव इमर्श कराए ॾींदी आहे। पोइ मां ख़तमु थी वेंदो। मां छो करां, मां ई इहे सभु कर मूंखे ई करिणो आहे छा, ॿिया छो था करनि। लेकिन तव्हां में रहम भाव आहे त तव्हां कयो। अव्यक्त इशारो आहे, जीअं चुईमी जो पौधो जरा बि हाथ लॻाइण सां शक्तिहीन थींदो आहे, हुन में टाइम न लॻंदो आहे। इहे तव्हां हिकु सेकेंड जे शुद्ध संकल्प जी शक्ति सां माया खे चुईमी मुआफ़िक मूर्छित करे सघंदा आहियो।
हिकु सेकेंड जे शुद्ध संकल्प सां, है न, माया खे छुई मुई मुआफ़िक मूर्छित करे सघंदा आहियो। पंहिंजो निजी स्वरूप, वरदानी स्वरूप सदा ही स्मृति रहे त अपवित्रता विस्मृति जो नामो निशान ख़त्म थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।